बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवां जो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां जी ख़िदमतुनि में हाज़िर आहे। उम्मीद करियूं था त तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजी धणीअ दर दुआ आहे त अल्लाह बाज़ारो अवां सभिनी ऐं असां सभिनी ते पंहिंजी बाझ करे, आमीन। दोस्तों, हिकिड़े माण्हूअ ॾिठो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जंग मां तकिड़ो डुकंदो थो वञे, पर रखी रखी पोइ ते बि अहिड़ीअ तरह थो ॾिसे जीअं को कंहिंजे डप खां पुठिते निहारींदो आहे त हू अचे थो या न। हज़रत ईसा अलैहिस्सलाम डुकी डुकी सहकी पियो, टंगूं थकिजी रहियूं हुअसि त बि किथे बि साही न पियो खणे। उन माण्हूअ रड़ करे चयो त हज़रत आ, कहिड़ी माजरा आहे? त बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॿुधी अणॿुधी करे डुकंदो रहियो ऐं बीठो ई न। बसि हुन शख़्स बि वर खणी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे पुठियां धुम लाती। जॾहिं हज़रत जे पुठियां डुकी डुकी थको तॾहिं अर्ज़ु करणु लॻो त या रूहुल्लाह, अल्लाह जे वास्ते इते बीह। हज़रत ईसा अलैहिस्सलाम कसम ते बीह रहियो। उन शख़्स चयो त ऐ नबी ख़ुदा जा, कर त ख़बर को शींहुं पुठियां पियो हुई या दुश्मन हलां कई जो एतिरो तिखो डुकी रहियो आहीं? हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहो ॿुधी खिली चवणु लॻो त अदा, मां वाट सां वयुसि थे त हिकु अहमक शख़्स ते नज़र पयमि, बसि पोइ तीर वांगुरु डुक में छुटी पियुसि। उहो माण्हू हैरान थी चवणु लॻो त या रूहुल्लाह, तूं अल्लाह जो नबी आहीं। अवां जी दुआ फौरन क़बूल पवंदी आहे। अवां वटि उहो इस्मे आज़म आहे जंहिंखां हर मुसीबत टरी वञे थी। अवां जेकॾहिं पंहिंजी ज़ुबान सां चओ त उथ मुंहिंजे हुकुम सां, त मुर्दा उथी था पवनि। लंगड़ा, लूला, अंधा, दीवाना, कोढ़िया अवां जे हथ लॻण सां चङा भला था थी पवनि। छा उन अहमक जो इलाज तव्हां नथा करे सघो? इहो ॿुधी हज़रत मूसा अलैहिस्सलाम वरंदी ॾिनी त जो कुझु तो चयो सो बिल्कुलु सही आहे। ख़ुदा मूंखे मुर्दनि खे ज़िंदह करण जी ताक़त अता कई आहे ऐं मर्ज़ दफ़ा करण जी क़ुवत बि अता कई आहे, लेकिन अहमक यानी बेवकूफ़ जो इलाज मूं वटि कोन आहे। बीमारी हिकु मुसीबत आहे जंहिंखे ॾिसी रब खे रहम थो अचे, मगर अहमक ख़ुदा जो कहर आहे ऐं कहर थियल शख़्स हमेशा ख़स्ता हाल रहंदो आहे। उन्हीअ खे मुंहिंजो छुहण या मुंहिंजी दुआ कहिड़ो असरु कंदी? सो दोस्तो, इन्हीअ जे लाइ त चवंदा आहिनि त बेवकूफ़ सां बाज़ार में मूर न वञिजे साण, अवल कुटाए पाण पोइ लहे सार संगत जी। दोस्तो, उमेद करियूं था त तव्हांखे हीअ वीडियो बि ज़रूरु वणी हूंदी ऐं जेकॾहिं वीडियो वणी अथव त पंहिंजे यारनि दोस्तनि सां शेयर बि कजो ऐं उन्हनि खे कमेंट सेक्शन में मेंशन बि कजो। असांजे पेज खे फॉलो न कयो अथव त इहा बि महिरबानी कजो त पेज खे फॉलो कयो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।